अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो प्री प्यार हुआ शकील अहमद ख़ासि के लिए जीअं त तव्हां ॾिसी रहियो सिंधी व्लॉग। दोस्तों असां नओं चैनल ठाहियो आहे, असांखे सपोर्ट कंदा, सब्सक्राइब कंदा, तव्हां ॿाहिरनि जी वॾी महिरबानी। मां यार कई चैनल ठाहिया आहिनि पर वीडियो अहिड़ा ख़ासि नथा वञनि पिया। हाणे मां हीउ चैनल नओं ठाहियो आहे सिंधी व्लॉग, हिन ते वीडियो चाढ़ींदा, तव्हां ॿाहिरनि खे इहो ई असां अपील कंदासीं त असांखे सपोर्ट कयो, सब्सक्राइब कयो, तव्हांजी वॾी महिरबानी। मां पंहिंजी ज़मीन ते आयो आहियां ऐं शाम जे टाइम में व्लॉग भरण आयो आहियां ऐं तव्हांखे ॾेखारियूं था अची असांजो ॻोठु ऐं ज़मीनूं। अचो त तव्हांखे ॾेखारियूं। दोस्तों इहो ई हुयो असांजो ॻोठु ऐं ॻोठ जी ज़मीन। इंशाअल्लाह उमेद आहे त तव्हांखे पसंदि आयो हूंदो वीडियो ऐं असांखे सपोर्ट कंदो, सब्सक्राइब कंदा, तव्हां ॿाहिरनि जी वॾी महिरबानी। मूंखे उमेद आहे त तव्हांखे पसंदि आयो हूंदो वीडियो। असांजी दुआ अथव हमेशह ख़ुशि हूंदव ऐं मुस्कुराईंदा रहंदव। वरी इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी कंहिं नए वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।